बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम कश्मोर टाक सां आहियां सुभान खोस। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में कश्मोर शहर जे ॿिनि अहम इशूज़ ते गुफ़्तगू कबी। हिकु, कश्मोर में मोटरसाइकिल चोरियुनि जी वारदातनि में अचानक इज़ाफ़ो ऐं गुज़िरियल राति हिकिड़ी फुर जी वारदात बि थी आहे, उन ते बि गुफ़्तगू कबी। उन सां गॾोगॾु कश्मोर शहर जेको मेन रोड जेका तामीराती कमु हले पियो, शहरनि तरफ़ां इहा शिकायतूं आम आहिनि त उन में ठेकेदार नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे थो। हिकु हाणे शहरी जेका अज़ाब भोॻनि पिया, ऐं जॾहिं हीअ रोड अगरि चटादार साबित न थियो त हिकु भेरो ॿीहर शहरनि खे वरी इहा जेका तकलीफ़ आहे उनजो मुंहुं ॾिसणो पवंदो। ॻाल्हि जी शुरूआति कंदासीं नाज़रीन। कश्मोर शहर में अचानक मोटरसाइकिल चोरियुनि जी वारदातनि में इज़ाफ़ो। हाणे इहो सवाल जो जेको सही जवाबु आहे उहा पुलिस ई सही तरीक़े सां ॾेई सघे थी त आख़िर कश्मोर शहर में चोरियुनि में केरु मुलविस आहे ऐं उनजी पुठ भराई केरु करे थो। हाणे सुवाल इहो आहे त इन खां पहिरियों जॾहिं सूबेदार जेको रहियो उन दौर में आख़िर उन वटि कहिड़ी जादू जी लठ हूंदी आहे जेको सॼो जेको शहर आहे उन में इहो तासुर आम हूंदो आहे त अमन अमान सूरत हाल बहितरु आहे। जीअं उहो सूबेदार बदिली थिए थो त पोइ वरी हिकु तासुर आम थी वञे थो। ख़ासि तौरु सोशल मीडिया ते त इहो तासुर आम आहे त कश्मोर में को बदअमनी जी का जेका राकास जेको शहर में घुमी वियो आहे ऐं मुकमल तौरु बदअमनी आहे ऐं शहर जा जेके माण्हू आहिनि उहे हाणे महफ़ूज़ न रहिया आहिनि। सवाल इन जी मां पहिरियों चयो जो सही जवाबु कश्मोर पुलिस ॾेई सघे थी त आख़िर उहे चोर केरु आहिनि ऐं पुलिस खां आख़िर उहे ॾाढा छो आहिनि ऐं पुलिस हिन वक़्त ताईं जेका SHO आहे उहा आख़िर उन्हनि चोरनि ख़िलाफ़ु कार्रवाई छो न करे सघियो आहे ऐं कहिड़ा हथ आहिनि उन्हनि खे ज़ाहिर छो न पियो कयो। ऑफ द रिकॉर्ड कश्मोर पुलिस इहा चवंदे ॿुधण में ईंदी आहे त कश्मोर जो जेको अॻूणो सूबेदार आहे उहो इन बदअमनी कराइण वारे वाक़िअनि में मुलविस आहे। पोइ अगरि पुलिस खे इहा ख़बर आहे ऐं त उहो बदअमनी कराइण वारे वाक़िअनि में मुलविस आहे त पोइ आख़िर पुलिस एहलकार उन ख़िलाफ़ु कार्रवाई छो नथा कनि। हिते सुवाल इहो ज़रूरु आहे त अगरि छा को आम शहरी, को आम पाताडीदार, को आम वॾेरो या को आम ॿियो माण्हू इन मामले में मुलविस हुजे, छा पुलिस उन ख़िलाफ़ु कार्रवाई न करे हा, या पोइ ईअं चऊं त उहो पुलिस जो पटे भाई आहे ऐं पंहिंजे पटे भाई ख़िलाफ़ु कार्रवाई नथा कनि, कार्रवाई उन ख़िलाफ़ु नथा कनि, लेकिन जेका भोॻना आहे, जेका अज़ाब भोॻनि था उहे कश्मोर शहर जा माण्हू आहिनि जेके इहो तासुर हिकु त उन्हनि जी जेकी शयूं उन खां उहे महरूम थियनि था। ॿिए तरफ़ वरी इहो तासुर आम ॾिनो थो वञे शहर में बदअमनी जे सबबु माण्हुनि में सख़्तु ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। हाणे कश्मोर पुलिस हिकु त उन्हनि चोरनि खे हिन वक़्तु वाक़िफ़ु न करे सघी आहे, उन्हनि ख़िलाफ़ु का कार्रवाई न करे सघी आहे, पर वरी थिए इहो थो त शहर में जेके माण्हू आहिनि, जेके शहरी ॻोठनि खां या जेके माण्हू अचनि था जेके कागज़ नथा खणी अचनि, या वरी जिन माण्हू वटि चाबियूं न आहिनि त उन्हनि खे गाॾियूं बंदि करे उन्हनि जी तज़लीद कई थी वञे। शहरनि जो अक्सर इहो मुतालबो ॿुधण में अचे थो त पुलिस जी ज़िम्मेवारी आहे उहो शहर में अमन अमान क़ाइमु कराए, न की शहरनि खे मुख़्तलिफ़ मामलनि ते परेशान करे। हाणे जेको SSP आहे उहो ज़ारी ॻाल्हि आहे उहो नओं आयो आहे, उन जेसीं मामलनि खे सम्झे जेसिताईं उहो ठीकु आहे। उहो हिकिड़ो ॿियो SHO बि चलो नओं आयो आहे, उनखे बि चलो मामलात सम्झण में कुझु टाइम लॻंदो। असां इहो बि सम्झी सघूं था त मुमकिन आहे उन्हनि खे सुठे तरीक़े सां ब्रीफ नथो कयो वञे, या जेके मामलात आहिनि उहे न उन तरीक़े सां सम्झी न सघिया आहिनि। जॾहिं उहे सम्झंदा तॾहिं कार्रवाई कंदा। पर हिते हिकिड़ो सवाल ॿियो अहम आहे जेके हिननि चयो जेके पुलिस जा अमलदार आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त भाई अगरि तव्हां नवां ज़रूरु आहियो, पर कश्मोर थाणे जो जेको सॼो स्टाफ आहे उहो सॼो पुराणो आहे, कंहिं सालनि खां उहे माण्हू जेके हिते रहनि था, पोइ आख़िर उहे ताउन छो नथा कराइनि। हुन सूबेदार जे दौर में सॼा मामलात ठीकु, हिन सूबेदार जे मामलात ख़राबु, आख़िर पुलिस कॾहिं कार्रवाई कंदी, या अगरि हू मुलविस न आहे त आख़िर पुलिस मुलविस केरु आहे, उन ख़िलाफ़ु पुलिस कार्रवाई छो नथी करे। इहो कश्मोर जे शहरनि जो सुवालु आहे। उन सां गॾोगॾु जीअं पाण पंहिंजे इंट्रो में ज़िक्र कयो, कश्मोर शहर जो मेन रोड, कश्मोर शहर जो मेन रोड वरी अरसे खां पोइ तामीर थिए पियो। उनमें ठेकेदार नाक़िस मटीरियल इस्तेमालु करे थो। ठेकेदार खे थियण ई घुरिजे त जेको आहे त लोह जेको ॼार ॿधी करे उन ॼार खां पोइ सीमेंट भरणो आहे, लेकिन छा कनि था, पहिरियों पाण साइड में फोटे बि त पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारे सघूं था, जंहिंमें सिर्फ़ु सरी जेको आहे त सीमेंट ईअं विछाइनि था ऐं साइड में जेको आहे बाद में जेका सीमेंट जेको विछाए वञनि था उनखां पोइ उनमें साम्हूं सरी आणी फ़ोटो कढी पंहिंजे अमलदारनि खे ॾेखारीनि था रोड ठहंदो। हिकु हाणे जेके शहरी आहिनि सख़्तु अज़ाब खे मुंहुं ॾियनि था। ख़ासि तौरु कश्मोर शहर जो जेको कारोबार आहे उहो सख़्तु मुतासिर आहे। उन सां गॾोगॾु जेकी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उनखे जेके ट्रांसपोर्टर आहिनि उन्हनि खे बि शदीद ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो पए थो, छो त हिकु त प्रॉपर तरीक़े सां कमु नथो थिए, थियण ई घुरिजे। हिकिड़ो पासो सेट तयारु कंदा, उनखां पोइ ॿियो ऐं ॿिए पासे खे बि अहिड़े तरीक़े सां ठाहे छॾंदा त जीअं माण्हुनि खे तकलीफ़ न हुजे ऐं ट्रांसपोर्ट जेका आहे उहा जेका रवानगी आहे उहा मुतासिर न थिए। उहो त न करे सघिया आहिनि, पर नाक़िस रोड ठहण सां वरी हिकु भेरो इहो थींदो। हाणे जॾहिं माण्हू इहे ॿ महीना 3 महीना भोॻना भोॻींदा, उनखां पोइ वरी हीउ रोड टुटणु शुरू थींदो ऐं ज़ाहिर आहे हिकु दफ़ा ॿीहर टेंडर थींदो, ॿीहर कमु थींदो, वरी इन शहर जा जेके माण्हू आहिनि उहे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदा। तंहिंजे करे हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं जेका अमलदार आहिनि NHA जा, उन्हनि खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं शहर जे माण्हुनि जेका तकलीफ़ आहे उनखे नज़र में रखी उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कनि त जीअं शहर जो जेको रोड आहे उहो बहितर अंदाज़ में ठही सघे। उन सां गॾोगॾु नाज़रीन हिकु ॿी अहम ॻाल्हि उहा आहे
त कश्मोर शहर जे मेन रोड सां गॾोगॾु जेके मुरादाबाद वारो रोड ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मिटी जो हिकिड़ो अहिड़ो तूफ़ान आहे जेके माण्हू संभरी घरनि लाइ स्कूलनि लाइ पंहिंजे ऑफिसनि लाइ या स्कूल लाइ निकिरनि था या कंहिं ॿिए कम कारे को शहरी निकिरे थो जॾहिं उहो घर पहुचे थो त उहो सुञाणण जहिड़ो न आहे। तंहिंजे करे कश्मोर टाउन जेका इंतिज़ामिया आहे उन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं शहरी सफ़ाई सुथराई जो ख़ासि तौर ते ख़्यालु कजे। कुझु अर्सो पहिरियां असांजे जेको आहे अॻूणे ज़िले नाज़िम सरदार सलीम साहिबु कश्मोर टाउन में हिकु तक़रीर कई जंहिंमें चयो त कश्मोर खे रोशन ऐं ख़ुशहाल ऐं रोशन ऐं साफ़ु सुथिरो कश्मोर हूंदो। पर सरदार सलीम साहिब उनखां पोइ जंहिं घिटी जो कंहिं मुंहिंजे ख़्याल में मूंखे हाणे चङी तरह नालो यादि न आहे कंहिं कोरी जी घिटी जो बि ज़िक्र हो त उहा बि ठहंदी, पर हिन वक़्तु न उहा घिटी ठही सघी आहे, न ई शहर जी सफ़ाई सुथराई थी सघी आहे ऐं न ई लाइटूं लॻी सघियूं आहिनि। त मां पंहिंजे प्रोग्राम तहत सरदार सलीम खे ॿुधायुमि साईं त तव्हांजो जेको वाइदो आहे उहो अञा ताईं वफ़ा न थियो। अॼु हिन प्रोग्राम में ॾींदा सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले तव्हां सां मुलाक़ात थींदी। अलाह भाई।